सिंधी इन्फो चैनल में खुश आमदीद। अॼो की वीडियो में असां तव्हांखे सिंधी स्टेटस ठाहिण सेखारींदासीं या सिंधी गाने ते सिंधी कीअं लिखिजे ऐं सिंधी गाने जो स्टेटस कीअं ठाहिबो आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त लाइक कजो, चैनल खे सब्सक्राइब कजो। अचो हलूं था वीडियो जी तरफ़। सब खां पहिरियों कॉइन मास्टर जी एप्लीकेशन ओपन कयो, उनखां बाद इन निशान ते जेको आहे क्लिक कयो। हाणे फर्स्ट ते तव्हांखे 16 जो ऑप्शन अचे थो, इन ते क्लिक कयो। हाणे को बि फोटू या वीडियो खणण लाइ तव्हां मीडिया ते क्लिक कयो। जेको तव्हां फोटू या वीडियो खणणु चाहियो था मोबाइल में, उन ते मीडिया ते क्लिक कयो। असां को आरती तौर हाणे फोटू खणूं था। फोटू सिलेक्ट करण खां बाद मथे टिक मार्क जो निशान नज़र अचे थो, इन ते क्लिक कयो। इन ते ओके कंदो तव्हांजो फोटू अची वेंदो। हाणे ॾिसो फोटू जेको आहे असांजो 5 सेकंडनि जो आहे, मतिलबु हीअ वीडियो 5 सेकंडनि जी ठहे थी। इन खे असां वधाइण लाइ तव्हां फोटू ते क्लिक कयो, तव्हांखे हेॾी पटी नज़र अचे थी, इन खे वधाईंदा वञो जेतिरी तव्हांखे वीडियो करणी हुजे। असांखे 15 सेकंड जी वीडियो बणाइणी आहे त 15 सेकंड ताईं इन खे वधाईंदासीं। हाणे मथे तव्हांखे टिक मार्क जो निशान नज़र अचे थो, इन ते क्लिक कयो। हाणे फोटू ते क्लिक करे स्टार्ट पॉइंट ते अचो। फोटू खणण खां को बि ऑडियो या जेको आहे गानो खणण लाइ तव्हां ऑडियो ते क्लिक कयो। जिते असां टिक मार्क जो निशान ॾिनो आहे तीर जो, को बि गानो या ऑडियो खणण लाइ इन ते क्लिक कयो। असां को आरती तौरु हिकिड़ो ऑडियो खणी था ॾिसूं तव्हांखे सम्झाइण लाइ। हाणे असां ऑडियो ते सिलेक्ट कयो आहे, तव्हांखे प्लस जो बटन नज़र अचे थो, इन प्लस जे बटन ते क्लिक कयो। तव्हांजी ऑडियो जेको आहे हली वेंदी वीडियो में। इन ते तव्हां क्लिक कंदो, हाणे मथे टिक मार्क जो निशान अचे थो, इन ते ओके कयो। हाणे तव्हांजो फोटू बि अची वियो आहे, ऑडियो बि अची वियो आहे वीडियो में। हाणे असां जेको आहे हाणे सिंधी कीअं लिखाई कयूं। इन ते सिंधी अखर ॾियण लाइ तव्हां लेयर ते क्लिक कंदो। असां तीर जो निशान ॾिनो आहे, लेयर नज़र अचे थो। हाणे हे टेक्स्ट नज़र अचंदा, तव्हांखे टेक्स्ट इन टेक्स्ट ते क्लिक कयो, टी जे निशान ते। हितां तव्हां सिंधी लिखी सघो था। जेको तव्हांखे लिखिणो हुजे, जेकी चीज़ गाने ते लिखणी हुजे या गाने सां लफ़्ज़ में लिखणा हुजनि, उहा चीज़ हिते तव्हां लिखी सघो था। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे वीडियो खे लाइक बि कजो। वीडियो थोरी वॾी आहे, सम्झाइण लाइ असां तव्हांखे आसानी सां सम्झाइण लाइ हिन में जेको आहे महिनत घणी कई आहे। तीर जा निशान तव्हांखे आसानी सां सम्झाइण लाइ घणो कुझु कयो आहे। इन करे वीडियो थोरी वॾी थींदी, सब्र कजो, आख़िर ताईं ॾिसिजो। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं वीडियो खे लाइक। हाणे असां लिखियो आहे सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली इन वीडियो ते, सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण लाइ असां कयूं था। ओके कयो। हाणे तव्हां आंगुर जी मदद सां अखरनि खे हेठि मथे करे सघो था। जेकी चीज़ तव्हां लिखी आहे, अखरनि खे वधाइण लाइ तव्हांखे तीर जो निशान नज़र अचे थो अखरनि जे हेठां ई, इन खे जेको आहे सिलेक्ट करे तव्हां अखर वॾा या नंढा करे सघो था। हाणे असां अखरनि खे हेठि आंदो आहे। हाणे इन्हनि खे जेको आहे इन चीज़ जो बैकग्राउंड चेंज करण लाइ तव्हांखे छा करिणो पवंदो, जिते असां रेड कलर ॻाढ़ो निशान ॾिनो आहे, इन चीज़नि खे मथे कंदा वञूं हितां। हाणे तव्हांखे नज़र अचे थो हेठि बैकग्राउंड, तव्हां अखरनि जे पोयां बैकग्राउंड लाहे सघो था। हितां हाफ बैकग्राउंड बि लाहे सघो था, फुल बैकग्राउंड बि लाहे सघो था। ॾिसो तव्हांखे हिते लिखियलु आहे। हाणे बैकग्राउंड असां हिन जो चेंज कयो। हाणे असां हिन जो कलर चेंज कंदासीं। लफ़्ज़नि जो कलर चेंज करण लाइ तव्हांखे हाणे अच्छे कलर नज़र अचे थो, जिते असां टिक मार्क जो ॻाढ़ो निशान ॾिनो आहे तीर जो, हिते सिलेक्ट कंदो। हाणे असां हिते हेॾो कलर लाहींदासीं अखरनि खे। कलर खे सिलेक्ट करे पोइ टिक मार्क जो निशान खे ओके कयो। हाणे ॾिसो हेॾो कलर थी वियो जेको असां चीज़ लिखी उन जो। येलो कलर जो असां अखर कया आहिनि। हाणे अखर बि थी विया, ऑडियो बि थी वियो, जेको गानो असां लाथोसीं हिन में, फोटू बि थी वियो। हाणे फोटू बि साॻियो हुजे, इन जे मथां ई ॿियो असां फोटू लाहिणु चाहियूं त तव्हां लेयर ते क्लिक कयो। इहो बैकग्राउंड साॻियो ई हुजे, जेको आईनो आहे असां इहो ई फोटू हुजे, इन फोटू जे मथां वरी ॿियो फोटू लाहिण लाइ तव्हां लेयर ते क्लिक कंदो। लेयर नज़र अचे थो, इन ते क्लिक कंदो। हाणे तव्हांखे मीडिया नज़र अचे थो मथे। हाणे को ॿियो फोटू खणी सघो था। इन फोटू जे मथां फोटू लाहिण लाइ तव्हां हितां फोटू खणी सघो था। असां आरती तौरु को फोटू खणूं था हितां। सिंधी कल्चर जे पखे जो असां फोटू खयो आहे, हथ वारे पखे जो, सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण लाइ ई असां कयूं था। अखरनि वांगुरु हिनखे जेको आंगुर जी मदद सां वॾो या नंढो करे सघो था, हेॾे रखी सघो था पोज़ीशन, कंहिं बि पोज़ीशन ते। तीर जो निशान जिते आहे तव्हां छिके करे वॾो नंढो करे सघो था। हिनखे तमामु आसान आहे स्टेटस ठाहिणु, बसि तव्हांखे सम्झणो पवंदो।
इन खे बि जेको आहे इन जाइ ते ॿियण लाइ टिक मार्क जे निशान ते क्लिक कंदो, जीअं तव्हां सम्झाए चुका आहियूं असां। कोई न, हाणे सभु कुझु थी वियो, ऑडियो बि लॻी वई, जेकी चीज़ असांखे लिखणी हुई उहा बि लिखी वियासीं, हिन जे फ़ोटू जे मथां ॿियो फ़ोटू बि लाहियासीं। हाणे जेको आहे त अखर 5 सेकंड ताईं हलिया पियो, उन्हनि खे बि असां वधाइण लाइ 15 सेकंड ताईं कयो आहे। साॻी रीति तव्हां हेॾी पटी खे छिकी था वञो अखरनि ते क्लिक करे, ऐं जेको ॿियो फ़ोटू लाथो आहे फ़ोटू जे मथां उन खे बि छिकण लाइ साॻियो ई तरीक़ो आहे। जेतिरी देरि तव्हांखे वीडियो ठाहिणी आहे या जेतिरी देरि इहा चीज़ हले पई, मतिलबु 5 सेकंड ताईं हली पियो, त हुनखे 15 सेकंड ताईं कयो आहे। हाणे वीडियो प्ले था करे ॾिसूं। वीडियो तैयार थी वई आहे, ॾिसो जेको अखर सभु चीज़ जेका 15 सेकंड हलिया, जो असां हुनखे 15 सेकंड ते कयो। हाणे सेव करण लाइ तव्हांखे बैटरी हेठां ऑप्शन नज़र अचे थो, तीर जो इन ते क्लिक कयो सेव करण लाइ। हाणे सेव करण लाइ साॻियो ई तव्हां जेको आहे वीडियो ते क्लिक कयो, उन खां बाद वीडियो ते क्लिक कंदो, उनखां बाद सेकंड नंबर ते जेको ऑप्शन आहे उन खे क्लिक कयो। असां तीर जो निशान ॾिनो आहे ॻाढ़े जो, तव्हांखे आसानी सां सम्झाइण लाइ। वीडियो खे लाज़मी लाइक कजो जेकॾहिं पसंदि अचे त। हाणे तव्हां हितां का बि क्वालिटी हिन वीडियो जी रखी सघो था, HD, फुल HD या लो क्वालिटी, हितां सिलेक्ट करे सघो था। क्वालिटी सिलेक्ट करण खां बाद एक्सपोर्ट जे बटन ते क्लिक कयो। एक्सपोर्ट कंदो तव्हांजी जेका वीडियो सेव थिए थी। चैनल खे लाज़मी सब्सक्राइब करे छॾिजो ऐं वीडियो खे लाइक कजो जेकॾहिं पसंदि अचे त। हिन वीडियो में तव्हांखे असां सफ़ा आसानी सां सम्झायो आहे काइन मास्टर खे कीअं यूज़ कबो आहे ऐं स्टेटस कीअं ठाहिबो आहे, तमामु ईज़ी तरीक़े सां तव्हांखे सम्झायो आहे असां। बिल्कुलु जेको आहे वीडियो असांजी जेको आहे जेकी तयारु कयोसीं स्टेटस, उहो हलियो वियो आहे हुन में गैलरी में। चैनल सब्सक्राइब ज़रूरु कजो, जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त लाइक करे छॾिजो।